من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم مختصر حمد ثنا दुरूद सलाम खां पोइ वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ सामिन किराम जीअं त सभिनि जे इल्म में इहा ॻाल्हि आहे सभिनि खे ख़बर आहे हलंदड़ महीनो मुहर्रमुल हराम हुरमत भरियो महीनो आहे हिन महीने में जिथे खोड़ सारा इस्लामी ॿिया वाक़िया पेश थिया तो उन्हनि सभिनी वाक़ियनि मज़ा हिकु वाक़ियो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे अज़ीम न्याणे हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे अज़ीम लख़्त जिगर सैयदना हुसैन बिन अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी शहादत आहे ऐं शहादत इंतिहाई शदीद ज़ुल्म वारे तरीक़े सां कई वई आहे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे अज़ीम अहल बैत मजा एक फ़र्द है
हज़रत हुसैन रदी अल्लाह तआला अन्हु, हज़रत हसन रदी अल्लाह तआला अन्हु नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके जिए बिया सहाबा किराम बियन सहाबा किराम जी औलाद महबूब ऐं प्यारी हुई, इं ही हज़रत हसनैन करीमैन रदी अल्लाह तआला अन्हुमा जिन सां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेपनाह बेतहाशा ऐं वध में वध मुहब्बत कंदा हुया। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे इन्हनि ॿिन्ही लफ़्त जिगरनि सां मुहब्बत जा कई असबाब हुया, उन्हनि मज़ा हिकु अज़ीम सबब इहो बि हुयो जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो बाक़ी जेके ॿियूं टे लफ़्त जिगर न्याणियूं हुयूं उन्हनि मज़ा औलाद न हुई ऐं थी त फोत थी वई हली नंढपिण में ई। ऐं टे न्याणियूं हज़रत बीबी ज़ैनब, हज़रत बीबी रुकैया, हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाह अन्हुम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन मदनी उम्र में मदनी वक्त नबवी में फोत थी वयूं हलियूं। नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जा टे लखते जिगर पुट हुया उहे बि नंढपिण वारी उम्र में ही फोत थी विया हलिया। सिर्फ़ हिकिड़ी न्याणी हुई सैयदा फातिमा ज़हरा रदी अल्लाह तआला अन्हा जंहिं मज़ा इहो औलाद हलियो। हज़रत फातिमा ज़हरा जिन जो निकाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे अज़ीम सोट हज़रत अली बिन अबी तालिब सां थियो। इन सैयदा फातिमा नबी जी हिकिड़ी लखते जिगर मज़ा औलाद थियो हसनैन करीमैन। उन खां पोइ ज़ैनब अल कुबरा हज़रत अली रदी अल्लाह तआला अन्हु जिन जे लखते जिगर सैयदा फातिमा मज़ा आहे ऐं उम्मे कुलसूम अल कुबरा उहा बि बीबी सैयदा फातिमा जिन मझा ही हज़रत अली रदी अल्लाह तआला जिन के पैदा थी ऐं उन खां पोइ टियों हिकु पुट हुयो हसनैन करीमन खां बाद में मुहसिन, उहो पैदा थींदे ही कुछ ॾींहंनि में फोत थी वियो हलियो। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जे औलाद जे खानदान मज़ा बाक़ी जेको खानदान रहियो ऐं अॻिते वधियो उहो सैयदा फातिमा रदी अल्लाह तआला अन्हा मज़ा आहे। इन्हीअ जे करे नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन खे बेतहाशा बेपनाह मोहब्बत हुई ऐं कई सबबनि मज़ा हिकु सबब इहो बि हुयो जो जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो पुट लखते जिगर हज़रत इब्राहिम रदी अल्लाह तआला अन्हु नंढी उम्र में फोत थी हलियो तो पोइ जेके नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा दुश्मन हुया उन्हनि ताना ॾिना, ही पंहिंजो पाण खे रसूल चवराए थो नबी चवराए थो पर ही अबतर थी वियो आहे हलियो। अबतर चइबो आहे जंहिंजे पुटनि जो औलाद कटिजी ख़तम थी वञे हलियो, यानी पुटनि जे तरफ़ां जेको सिलसिला खानदान हले उहो ख़तम थी वियो हलियो, ही माण्हू अबतर थी वियो हलियो। तो पोइ रब्बुल आलमीन हौसलो ॾिनो, सूरतुल कौसर नाज़िल कई ऐं पोइ इन सबब जे करे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पंहिंजा ज़ाती पुट न हुजण जे करे सैयदना हसनैन करीमैन सां बेतहाशा मोहब्बत हुई, प्यार हुयो। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के तो पंहिंजी जगह ते, सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमाइन के तो पंहिंजी जगह ते, पर रब्बुल आलमीन के बि हसनैन करीमैन सां इंतहाई मोहब्बत हुई जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके अहिड़ा त इहे ॾोहिटा ॿ पुटड़ा अता कया जिन्हनि जे हुस्न जो मिसाल दुनिया में मोहम्मद पाक खां सवाइ ॿिए कंहिंसां ॾेई नथो सघिजे।
इतना हसीन हुआ, इतना खूबसूरत हुआ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खादिम साहबी हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु तआला चलो लम यकुन न हुयो अहदुन अशबहु बिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिन अल हसन। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शिकलो शबाहत खूबसूरत मुनव्वर हसीन चेहरे जहिड़ो ॿियो को माण्हू न हुयो सिवाय हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु, एतिरो हसीन। ऐं पोइ मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हुस्न जे बारे में ख़बर आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा हसीन हुया, केतिरे क़दुरु खूबसूरत हुया, केतिरे क़दुरु नूरानी ऐं चमकंदड़ चेहरे जा मालिक हुया। हज़रत जाबिर बिन समूरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदा हिकिड़ी राति जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद नबवी जे सहन ते वेठा ऐं ॿिए पासे चोॾहीं जो चंड चमके पियो। ऐं केॾीमहिल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे ॾांहुं ॾिसां, केॾीमहिल चोॾहीं जे चंड ॾांहुं ॾिसां पियो, वरी हेॾां चेहरो ॾिसां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, वरी चोॾहीं जो चंड ॾिसां। मुंहिंजी दिलि ॾिसंदे ॾिसंदे इहो ई फ़ैसिलो ॾिनो हू आसमान जो चंड आहे, ही ज़मीन जो चंड आहे। पर ज़मीन जे चंड में जेका रोशनी आहे, जेका खूबसूरती आहे, जेका चमक ऐं धमक आहे, उहा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अज़ीम चेहरो जेको ज़मीन जो चंड आहे उहो आसमानी चंड खां वधीक खूबसूरत आहे। एतिरे क़दुरु मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चेहरो अज़ीम ऐं प्यारो चेहरो हुयो, उन जी तशबीह उन सां मुशाबियत कंहिंसां हुई? हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु सां। यकीनन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चेहरो बि ठाहिण वारो केरु आहे, पैदा करण वारो केरु आहे? रब्बुल आलमीन आहे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे समूरे मखलूकात ते अज़मत ऐं फ़ौक़ियत ॾींदड़ केरु आहे? रब्बुल आलमीन आहे। त अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नूरानी चेहरे सां कंहिं शख़्सियत जी मुशाबियत ठाही आहे सोणे हसन जी तरफ़, उहो बि केरु आहे? अल्लाह रब्बुल आलमीन आहे। माना जीअं रब खे रसूल सां, रसूल जे चेहरे सां मुहबत हुई, जो उन जो चेहरो अहिड़ो ख़ूबसूरत करे ठाहियईं जो चोॾहीं जो चंड बि मुक़ाबले में न आहे, तो उन सोणे हसन जो चेहरो बि रब्बुल आलमीन ठाहियो जो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे सां मुशाबियत। सोणो अली रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदो हुयो, चई जेकॾहिं तव्हांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथे सर खां वठी करे कंध ताणी कंहिं माण्हू जी मुशाबियत शिकल सां ॾिसणी आहे त हसन खे ॾिसो, ऐं हितां कंध खां वठी करे पेरनि ताणी जिस्मानी मुशाबियत ॾिसणी आहे त सोणे हुसैन खे ॾिसो रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। एतिरा रब खे प्यारा हुया, एतिरा रब खे दादला हुया जो उन्हनि जे जिस्म जो जेको नूरानी ढांचो ठाहियो, खूबसूरत ऐं हसीन ढांचो ठाहियो, उहो ॿियाईनी ही मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जिस्म में अतहर मुबारक जीअं ई ठाहियो। त रब खे केॾो प्यार, केॾा रब खे महबूब हुया। त छा उहे नबी खे प्यारा न हुया? छा उहे नबी जे असहाब खे प्यारा न हुया? छा उहे नबी जी उम्मत खे प्यारा न हूंदा? जो चंद माण्हू मुआशिरे में तव्हांखे मिलंदा जेके उन्हनि पाक शख़्सियतनि जे नाला वठी करे रोज़ राड़ा करे जहालत रस्मो ख़राफ़ात वारा कम करे ऐं अज़ीम जमात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निसाबा ते तानो तशनी गार गंद करे पंहिंजी ज़बान खे गंदो कनि था। छा उन साहबा कहिड़ी शख़्सियत प्यार ऐं इहे ॻाल्हियूं बयानु करण वारो केरु आहे? जाबिर बिन समूरा नबी जो साहबी आहे, उन सां प्यार न हुजे हसनैन करीमैन सां या नबी जे चेहरे सां? हज़रत अली जी रिवायत बयानु करण वारा केरु आहिनि? ताबईन आहिनि।
नबी जा उम्मतियन जेकॾहिं प्यार न हुजे त बयान छो कना। हाँ सही बुखारी आ, फज़ाइल साहबा, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी रिश्तेदारी जे मनक़िबत ऐं फ़ज़ीलत जे बयान में हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अज़ीम उम्मती आहे, जिन जे बारे में सोने अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन फरमायो त नबियन खां बाद में नबी जी उम्मत में मोहम्मद रसूलुल्लाह जी उम्मत में अफ़ज़ल तरीन शख्सियत अबू बकर सिद्दीक़ जी आहे। वरी पुछा कयो सोना अली पोइ केरु आहे? चई ॿिए नंबर ते सोनो उमर फारूक आहे। उहो शख्सियत अबू बकर सिद्दीक़ जी हसनैन करीमैन जो बाबो चए थो अबू बकर सिद्दीक़ जे बारे में अज़ीम फ़ज़ीलत वारी शख्सियत आहे अबू बकर सिद्दीक़ जी। उहो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु छा थो चए, वल्लज़ी नफ़्सी बियदिही, मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में मूं अबू बकर जी जान आहे, मूं अबू बकर जो साह आहे। छा था चवनि, लक़राबतु रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहब्बु इलैया अन असिल मिन क़राबती। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदा मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो जंहिंजे हथ में अबू बकर जी जान ऐं साह आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका क़राबत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके अहल बैत इज़ाम आहिनि उन्हनि सां मुहबत करणु, उन्हनि सां अक़ीदत रखणु, उन्हनि सां प्यार रखणु, उन्हनि सां हुस्न सलूक जो रवां रखणु, उन्हनि जो ख़्यालु रखणु अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे वधीक महबूब आहे, वधीक प्यारो आहे, वधीक हक़दार आहे अबू बकर जे पंहिंजे खानदान खां वधीक। एॾी मोहब्बत, कसम खणी करे मोहब्बत जा इज़हार कया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन अज़ीम घराणे जा हक़ अदा करण जे लाइ। एतिरी मोहब्बत ऐं अक़ीदत हुई। हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु, सुणे हुसैन रज़ियल्लाहु ताला जिन जो वॾो भाउ आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके मां हिजरत करे जॾहिं मदीने में आया त ॿियों साल छॾे टिएं साल में, मदनी टियों साल आहे, शोबान या रमज़ान तारीख़ में इख़्तिलाफ़ आहे। इन ॿिन्ही महीननि मां हिकिड़े महीने में साल में इत्तिफ़ाक़ आहे मदीने जो टियों साल मोहम्मद रसूलुल्लाह खे हलियो पे, महीने में इख़्तिलाफ़ आहे त या शोबान हो या रमज़ान हो। अल मक़सद इन ॿिन्ही महीननि में जाके हिकु महीने में हज़रत हसन मुश्तबा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी विलादत बासआदत आहे। सिर्फ़ हिकिड़ो ई साल गुज़रियो, ईंदड़ अॻिए साल चौथे साल में हज़रत हुसैन रज़ियल्लाहु ताला जिन जी शोबान में विलादत आहे। हिकिड़े साल जो फ़ासिलो आहे ॿिन्ही अज़ीमुल मर्तबत शख़्सियतनि जे विच ते। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन लखते जिगर सैदा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा जे अंदर घर जॾहिं सोणे हसन जी विलादत थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, चई तूं मुंहिंजो नंढड़ो किथे आहे? अल्लाह जा रसूल ही आहे। अली नालो छा रखियो आहे? मुख़्तलिफ़ रिवायत में मुख़्तलिफ़ नाला अचनि था, पर हर्ब नाले सां नालो मशहूरु आहे। त अल्लाह जा पैगंबर नालो मूं हर्ब रखियो आहे सोणे हसन जे बारे में, पहिरियों नालो इहो रखियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, हिन जो नालो हसन आहे, हिन जो नालो हसन आहे। अॻियो साल आयो सोणो हुसैन जना पैदा थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया घर, अली नालो छा रखियो आहे? अल्लाह जा पैगंबर इन जो नालो बि हर्ब रखियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, इन जो नालो हर्ब न, हर्ब जी माना आहे जंगजू, हर्ब जी माना आहे विड़ाक, हर्ब जी माना आहे किताल और फसादात करण वारो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, इन जो नालो ऐं मोहम्मद रखां थो हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हुमा। ॿिन्हिनि जा नाला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चूंडिया उन जो इंतिखाब कयो।
एतिरे क़दुरु अज़ीम शख़्सियतूं जे पहिरें नाले खां वठी करे ई उन्हनि जी तरबियत, उन्हनि जी परवरिश जेका थिए पई उहा मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ेरे निगरानी थिए पई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 7 ॾियारा थियनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोणे हसन रज़ी अल्लाह ताला अन्हो जिन जे 7 ॾियारे ते 2 घेटा ज़िबह कनि था, 2 घेटा ज़िबह कनि था। अहिड़े हिसाब सां सोणे हुसैन जे 7 ॾियारे ते 2 घेटा ज़िबह थिया। इन्हनि ॻाल्हियुनि मां कुझु सबक मिलनि था। असां ख़ाली मोहबत जी दावा करियूं था, सुन्नी हुजनि या हू हुजनि, पर जेका सीरत आहे, जेका तालीम आहे, जेका तरबियत आहे, जेका परवरिश आहे, जेको तौर तरीक़ो आहे न, असांजो समूरो उबते जो उबतो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरें ॾींहं जीअं पैदा थिया, घर आया, पुछा कयूं नालो छा रखियो आहे, चई नालो हसन रखियो आहे। नालो हर्ब रखियो आहे, चई न नालो हसन आहे। 7 ॾियारनि खां पोइ नालो कोन रखियऊं, 7 ॾींहं नालो कोन रखियऊं। नालो छा रखियो आहे? हर्ब रखियो आहे। न हिन नालो हर्ब न हुसैन आहे। उन खां पोइ 7 ॾींहं ते वञी करे 2 घेटा ज़िबह कया। सम्झ में अचे पई ॻाल्हि? नालो तव्हां भले पहिरें ई रखी छॾियो ऐं ॿी तालीम इहा रखी मिली त नालो सुहिणो रखो, नालो सुठो रखो, नालो सम्झ वारो रखो। असांजे मुआशिरे जो अल्लाह रहम करे जाइज़ो वठिजे न। असांजे छोकिरनि जा नाला ए जेका अंग्रेज़ी फिल्मनि जा अदाकार आहिनि उन्हनि जे नालनि ते नाला मिलंदा। ऐं असांजी जेके नंढियूं नियाणियूं आहिनि उन्हनि जा नाला तव्हां अंग्रेज़नि औरतनि जा जेके गैर मुस्लिमाना नाला आहिनि, जेको आम वठण त थियो, पर जेके नादरा में तालीम याफ़्ता वीचारा वेठा आहिनि उन्हनि खे बि लिखण में कोन था अचनि, उन्हनि खे बि लिखण कोन था अचनि। गैरनि जा नाला, हिंदुअनि जा नाला, हालांकि हर्ब हिंदू जो नालो कोन हुयो, पर उन जी माना जेका हुई सा सही माना कान हुई। रसूलुल्लाह सिर्फ़ माना खे ॾिसी करे नालो मटाए छॾियो आहे। अव्हां खे मूंखे समूरनि खे तालीम मिले थी त नाला सुठा रखो, सुहिणा रखो, सेबता रखो ऐं सुठी माना वारा नाला रखो। ऐं तरीक़ो छा मालूम थियो त 7 ॾियारे ते कुर्बान जेको आहे सो 2 घेटा या 2 बकर या 2 बकरियूं ज़िबह कयो छोकिरे जे तरफ़ां, अक़ीक़ो कयो। ऐं पोइ उन ॾींहुं ई अक़ीक़ो करण खां बाद में जेके छोड़ जा वार आहिनि उहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पाण कपिया। ऐं सदा फातिमा खे चऊं त फातिमा हाणे इन्हनि खे तौर, इन्हनि जो जेको वज़न थिए इन जे बदिले में एतिरो सदको करे छॾ पैसनि जो। असांजा वरी रस्मो रवाज ॾिसो न साईं, झंड न आहे, झंड जेका आहे न झंड इहा कंहिं ॿिए पासे वञणी आहे। अल्लाह अकबर कबीरा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जेके वार आहिनि इहो गंदा, ए नजासत वारा वार आहिनि, इहे ख़राब वार आहिनि। औलिया सां मोहबत कहिड़ी तरीक़े सां पंहिंजे अपनाए। ए जेके नबी गंद वारा वार चया, हे असांजा मुसलमान उते दरगाह ते वञी करे दरगाह खे असां इहे वार कपे उते ॾेई आया। अंदाज़ो लॻ इहो रसूलुल्लाह जो तरीक़ो न आहे। इहा हसनैन जी तरबियत ईअं कान थी आहे जे असां पंहिंजे औलाद जी करियूं था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हसनैन अहिड़ा तरबियत याफ़्ता छो थिया, अहिड़े हया जा मालिक छो थिया, अहिड़े अखलाक किरदार जा मालिक छो थिया, जिन्हनि जो शान, जिन्हनि जो मान, जिन्हनि जो हुस्न, जिन्हनि जी तरबियत, जिन्हनि जो अखलाक, जिन्हनि जो किरदार, जिन्हनि जो सबर अॼु ताईं उम्मत ॻाईंदी मिसाल बयान कंदी पई अचे। छो जो उन जी तरबियत मुहम्मद रसूलुल्लाह कई आहे ऐं उन जी तरबियत रब जे हुकुम मुताबिक़ थी आहे। असांजी औलाद छो नथी सुधरे? जो असांजी तरबियत जो गाॾो ई उबतो आहे। औलाद जिन में कुसूर न आहे, तरबियत करण वारा वालिदैन आहिनि। हसनैन करीमैन रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जिन जा इहे नाला बि रखिया विया, अक़ीक़ा बि थिया इन तरीक़े सां, ऐं वार लाहे करण जे बदिले में सदको ॾिनो वियो। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिं ॿार जो अक़ीक़ो न थींदो आहे न उहो ॿार गिरवी रखियल हूंदो आहे, उहो ॿार गिरवी रखियल हूंदो आहे।
कब्ज़े में रखियल हूंदो आहे। पोइ मुहद्दिसीन बयान कंदा जेके आलिम गुज़रिया आहिनि वॾा वॾा जिन्हनि हदीसूं लिखियूं साहबा किराम उन्हनि जा शागिर्द उन्हनि खां पोइ उन्हनि जे शागिर्द चवंदा इन गिरवीम जा मतिलबु इहो बि थी सघे थो जो उहो ॿार सॼी ज़िंदगी परेशानियुनि जो शिकार रहंदो, सॼी ज़िंदगी परेशानियुनि जो शिकार रहंदो, बीमारियुनि जो शिकार रही सघे थो, रोज़गारी जो शिकार रही सघे थो, छो जो इहो माण्हू बेज़ाते ख़ुदि गिरवी रखियल आहे। त इन्हीअ जे करे अक़ीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े मुताबिक़ कयो ऐं ईअं कयो जीअं हसनैन करीमैन जो अक़ीक़ो थियो आहे। हसनैन करीमैन सां मुहबत जो बि हिकिड़ो मिसाल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे केतिरा अज़ीम प्यारा हुया, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन फरमाइनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वफ़ात खां बाद में चई आउं वेठो हुयुसि त अचानक सुहिणो हुसैन रज़ी अल्लाहु तआला अन्हु ज़ाहिर थियो त मूं जीअं ई सुहिणे हुसैन खे ॾिठो त मूंखे अखियुनि मञा लुड़क अची विया हलिया, अखियुनि मञा लुड़क अची विया हलिया। पुछण वारे पुछा कई अबू हुरैरा वजह छा आहे, छाजे करे अखियुनि मां लुड़क आया आहिनि, छा ॾिठो आहे? चए थो आउं इन शख़्सियत खे ॾिसां पियो। छो जो चई हिकु दफ़ा ईअं थियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मूंसां गॾु हुया असां ॿई ॼणा वियासीं बाज़ार में, वरी मोटी आयासीं त इहे ॿई नंढड़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद नबवी में अची वेठो त ॿई नंढड़ा बल्कि हज़रत हुसैन डोड़ंदो आयो अची करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी झोली में किरी पियो। नंढड़ो मासूम सुहिणो हुसैन जे झोली में किरी पियो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॾाढ़ी मुबारक सां खेॾण लॻो, उन सां रांदि करण लॻो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उन सां प्यार करण लॻा। हज़रत हुसैन जी तरबियत ॿुधाए पई त नबी जे चेहरे ते ॾाढ़ी हुई ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे मुनव्वर ते जेका ॾाढ़ी हुई इहो वाक़ियो ॿुधाए थो त हज़रत हुसैन जो रांदीकड़ो बि हुयो। ऐं अॼु जे नंढड़े ॿारनि जी बि फितरत आहे। मुंहिंजी पंहिंजी न्याणी आहे, जीअं खणंदो आहियां तो ॾाढ़ी खे वठी करे उनखे नरम वाराई। हे असांजा जेके साथी आहिनि ॾाढ़ी न रखे 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 पोइ छो तो रखंदा आहिनि। अलाह उन्हनि खे हिदायत ॾे, अलाह उन्हनि खे अजर ॾे, ॾाढ़ी कटण जो गुनाह अलाह सां उन्हनि खे माफ़ करे। पोइ उन्हनि जे जेके ॾाढ़ी जा वार हूंदा आहिनि से सख़्तु हूंदा आहिनि। पोइ उन्हनि खे ॿार वीचारा जीअं हथ हणंदा या मुंहुं हणनि था त उहे चुंबियारी लॻंदी आहे त पोइ ॿारड़ा परे भॼंदा आहिनि। पर जिन्हनि शुरू खां ई ॾाढ़ी छॾियल हूंदी आहे न, ॾाढ़ी जा वार नरम हूंदा आहिनि, त ॿारनि खे खेॾण में हिकिड़ी लज़त महसूसु थींदी आहे, उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे। त सोणे हुसैन रज़ी अल्लाहु तआला अन्हु जिन जो वाक़ियो ॿुधाए थो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चेहरे अनवर ते बि ॾाढ़ी रखियल हुई। नबी जे चेहरे जे नूरानी हिसे जो हिकु नूर ॾाढ़ी पई आहे। नबी सां मोहब्बत, नबी जे हसन सां मोहब्बत, नबी जे हुसैन सां मोहब्बत, पर नबी जी ॾाढ़ी सां मोहब्बत न आहे, नफ़रत आहे। हाय उम्मती अफ़सोस आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु अन्हु फरमाइनि था जीअं सोना हुसैन आया झोली में किरी पिया ऐं ॾाढ़ी सां खेॾण लॻा। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सां बि प्यार करण लॻा, उनखे बि चुमियूं ॾियण लॻा। तव्हांजो सुहिणो हुसैन बि आयो आहे, सुहिणो हसन बि आयो आहे। हिकिड़े खे हिकिड़े कुल्ले ते विहारियो आहे, ॿिए खे ॿिए कुल्ले ते विहारियो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया मस्जिद नबवी मञा, ॿिन्ही खे कुॾाईंदा वञनि पिया, रांदि कराईंदा वञनि पिया। तव्हांजो हिकिड़े सां बि ॾिठो आहे, चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही छा आहे, हिननि सां तव्हीं ही छा पिया करियो? नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आऊं हिननि सां खेॾां पियो। यादि रखी छॾियो, हा हा ही हसनैन करीमैन, मूं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॿ ॾोहिटा बि आहिनि। ईअं सम्झो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा पुट बि आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ही मुंहिंजा हसनैन करीमैन आहिनि, आऊं हिननि सां मुहबत थो करियां जेको मूं मुहम्मद सां
मोहब्बत तो करे उहो भी इन्हनि सां मोहब्बत करे। जेको मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु सां नफ़रत तो करे उहो इन्हनि सां नफ़रत कंदो। जेको हसनैन करीमैन सां मोहब्बत कंदो उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु जिन सां मोहब्बत कंदड़ा। जेको हसनैन करीमैन या उन्हनि ॿिन्ही मज़ा के हिक सां बुग़्ज़ रखंदो तो उहो नबी जी मोहब्बत में भी सच्चो न आहे। अल्लाहु अकबर कबीरा। रब छात जोड़ जकिया रब्बुल आलमीन छात रिश्तो जोड़ियो आ। रब्बुल आलमीन जिस्मानी रिश्तो भी जोड़ियो आ, नूरानी चेहरे जो रिश्तो भी जोड़ियो आ, रब मोहब्बत जो रिश्तो भी जोड़ियो आ, रब अकीदत जो रिश्तो भी जोड़ियो आ। जेको नबी सां मोहब्बत करे हसनैन करीमैन सां नफ़रत करे उहो नबी सां मोहब्बत करण में सच्चो न आहे। जेको हसनैन सां मोहब्बत करे नबी सां नफ़रत करे उहो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो औलाद सां मोहब्बत करण में सच्चो कोने को। हा हा एतिरे क़दुर हसनैन करीमैन अज़ीमुल मर्तबत शख्सियतूं हुयूं। हज़रत बुरैदा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाईंदा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मतुल मुबारक जे ॾियारे ते मिंबर ते बीठा आहिनि, ख़ुतबो इरशाद फरमाए रहिया आहिनि। तां जो अचानक ॿ नंढड़ा ॿारड़ा ज़ाहिर थिया, उन्हनि ते ॻाढ़ा कपिड़ा पातल आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो ॾियनि पिया। उहे नंढड़ा ॿई ॿारड़ा जीअं घर मां निकिता मस्जिद नबवी जे घर वेझड़ो आहे। उन्हनि खे ख़बर हुई त मुंहिंजे नाना जो मरकज़ आहे त मस्जिद आहे। उन्हनि खे ख़बर हुई त अॼु जुम्मतुल मुबारक जे ॾियारे ते असांजो अज़ीम बाबा नाना मिलंदो त मस्जिद नबवी में मिलंदो। रोड़ंदा आया, किरंदा थावड़ंदा पिया अचनि। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नज़र पई आहे। अल्लाह जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो छॾे ॾियनि था, मिंबर तां लथा, फौरन डोड़ी विया हलिया, ॿिन्ही लॻते जिगर नंढड़नि खे खणी आया, ॿिन्ही खे पासे में विहारियऊं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿिन्ही खे विहारे करे फरमायो सदक़ल्लाह, रब्बुल आलमीन सच फरमायो आहे क़ुरान में इन्नमा अम्वालुकुम व औलादुकुम फितना। बेशक अव्हां जो माल अव्हां जो औलाद अव्हां जे लाइ हिकु वॾी आज़माइश आहे। रब जे मुआमले में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये अल्फाज चई करे पोइ अॻिते फरमाईंदा अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा। ओ मुंहिंजा मौलाए करीम ऐं हिननि ॿिन्ही लॻते जिगरनि सां मोहब्बत थो करियां फअहिब्ब मन अहिब्बहुमा। ओ मुंहिंजा मौलाए करीम ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे दर दुआ घुआयां, तुंहिंजे दर सवाली आहियां। मुंहिंजा मौला करीम जेको हिननि ॿिन्ही सां मोहब्बत करे तूं बि हुन सां मोहब्बत कर। जेको हिननि ॿिन्ही खे पंहिंजो महबूब ठाहे मुंहिंजा मौला तूं बि हुनखे पंहिंजो महबूब ठाह। हा हज़रत बुरैदा रज़ियल्लाहु तआला अन्हु ॿियो वाक़ियो बयानु कनि था। राति आधी जो टाइम आहे, फजर जो टाइम आहे ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आयो आहे, दरवाज़ो वॼायो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियारे जो मौसम आहे, ॿाहिरि निकिरी आया, चादर वेढ़ियल आहे। मुअल्ला जा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जिस्म खे ॾिठो पहिरियां मूं पंहिंजो कमु ॿुधायो आहे या रसूल अल्लाह ही अर्ज़ आहे, ही कमु आहे, ॻाल्हि ॿोल थी आहे। हज़रत बुरैदा रज़ियल्लाहु अन्हु सवाल करे थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे ॿुधायो त भला ही चादर में छा आहे? ही चादर अॼु तव्हांजो जिस्म एतिरे क़दुरु वेकिरो छो महसूस पियो थिए? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चादर परे कंदा, हिकिड़ी कच्छ में सुहिणो हसन आहे, ॿी कच्छ में सुहिणो हुसैन आहे। राति सियारे जो अंधे जूं रातियूं आहिनि, एतिरा त हबीब खे हबीबैन करीमैन प्यारा हुया, महबूब हुया जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सियारे जो आधी रातियूं बि पाण खां परे करण बर्दाश्त न कंदा हुया। उन्हनि ॿिन्ही खे ज़ाहिर करे चवनि था ही मुंहिंजो हसन आहे, ही मुंहिंजो हुसैन आहे। उते वरी हथड़ा खणी दुआ कनि था अल्लाह ही ॿई मुंहिंजा लते जिगर आहिनि, आऊं हिननि सां प्यार थो करियां, आऊं हिननि सां मोहब्बत थो करियां। ओ मुंहिंजा अल्लाह जेको बि हिननि सां
प्यार करे जेको बि इन्हनि सां मोहब्बत करे अल्लाह तूं बि उन सां मोहब्बत करण फरमा। ओ मुसलमानो जेकॾहिं हसनैन करीमैन ॿिनी या उन्हनि मंझां कंहिं बि शख़्सियत जे बारे में कंहिं बि नेक नमाज़ी कंहिं बि हाफ़िज़ आलिम कंहिं बि हज उमरा करण वारे कंहिं बि सदका तो ख़ैरात करण वारे कंहिं बि अमीर चौधरी बोतार जी दिल में ज़रे बराबर भी हसनैन करीमैन जे बारे में या उन्हनि मंझां हिक जे बारे में दिल में का रंजिश आई आहे उहो पंहिंजे ईमान जी ख़ैरात करे पंहिंजे हज जी ख़ैरात करे उहो पंहिंजे सदका तो ख़ैरात जी ख़ैरात करे उन जे सारियूं इबादतूं चट थी वेंदियूं आहिनि छो जो रब जी मोहब्बत जो तक़ाज़ो आहे हसनैन सां मोहब्बत करण हसनैन सां मोहब्बत जो तक़ाज़ो घुरे थो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत मुहम्मद जी दीन ते मुहम्मद जी तालीम ते मोहब्बत जो तक़ाज़ो आहे मुहम्मद सां मोहब्बत जो तक़ाज़ो आहे हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जिन सां मोहब्बत करण मोहब्बत न आहे रंजिश आहे नफ़रत आहे तो पोइ इहा इबादत भी कम जी न आहे रब्बुल आलमीन इन ते बि पकड़ एॾियूं अज़ीम शख़्सियतूं एॾियूं प्यारियूं ऐं महबूब शख़्सियतूं इहे सभु ॻाल्हियूं बयान करण वारा केरु आहिनि सहाबा ऐं चए सहाबा खे तो उन्हनि सां दुश्मनी हुई पोइ हीअ ॻाल्हियूं किथां आयूं हे हदीसूं किथां पहुगियूं अल्लाहु अकबर कबीरा ओ जिन्हनि जे अखियुनि जे साम्हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे ॻाल्हियूं इहे अमल करे इहे फज़ीलतूं इहे दुआऊं करे पियो रब जी बारगाह में उहे नफ़रत कंदा हुया बाक़ी अॼु जा चरसी भंगी मोलाई मवाली हसनैन सां मोहब्बत हसनैन करीमैन जी ज़िंदगी नमाज खां ख़ाली हुई हसनैन करीमैन जी ज़िंदगी गुनाहन वारी हुई हसनैन करीमैन जी जिंदगी में कूड़ हसनैन करीमैन जी जिंदगी में चोरी अल्लाह अकबर कबीरा मुआशरे ऐं हर गुनाहगार जे गुनाह जो नालो वठंदा वञो सॼी लिस्ट ठाहे करे पोइ ॾेखारियो त छा को हिकिड़ो नुक्स को ऐब सुणे हसनैन जी जिंदगी में आहे ऐं ॿिए पासे वरी इबादत जी लिस्ट ठाहियो तकवा जी लिस्ट ठाहियो सच्चाई जी लिस्ट ठाहियो ईमान जी लिस्ट ठाहियो समूरी जेका इस्लामी लिस्ट आहे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे खणी अचो ऐं सॼी सीरत भेटियो सोणे हसनैन सां भेटियो ॾेखारियो त का कमी आहे उन्हनि में उन जी ज़िंदगी छा हुई अॼु जी ज़िंदगी छा आहे ऐं मोहब्बत आहे हे जेके आहिनि बुग़्ज़ था कनि अल्लाहु अकबर कबीरा हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जिन सां मोहब्बत ईमान आहे छो जो अहले बैत जा फर्ज़ंद आहिनि मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नसीहत कई सम्झायो ॾेॼारियो तो मुंहिंजे अहले बैत जी इज़त रखिजो मुंहिंजे अहले बैत जो ख़्यालु रखिजो मुंहिंजे अहले बैत सां मोहब्बत करियो अबू बकर सिद्दीक़ जी ॻाल्हि बयानु करे आयासीं कसम खणी करे चई मुंहिंजे घर वारनि मुंहिंजे औलाद खां वधीक मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी औलाद उनजा घर वारा अबू बकर के प्यारा ऐं महबूब आहे अल्लाह उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला यमन मजा कुछ चादरूं आयूं सदके ख़ैरात जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़ीम मस्जिद आहे मस्जिद नबवी उमर बिन ख़त्ताब उहे चादरूं वेराए पियो जेके ग़रीब मिस्कीन मुस्तहिक हुया उन्हनि सभिनी खे उहे चादरूं ॾेई छॾियूं तव्हांजो ॾिठई त हज़रत हसनैन करीमैन घरां निकिता ऐं डोड़ंदा अचनि पिया हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जीअं उन्हनि खे ॾिठो उन्हनि खे घुराए करे पाण वटि विहारियो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन फौरन ऑर्डर कनि था यमन जो चादरियूं ऐं हिकु नंबर जेके चादरूं आहिनि उहे घुरायूं वञनि बल्कि सिर्फ़ चादर न बल्कि पूरो जोड़ो जोड़ो घुरायो वञे उहे घुराए करे हसनैन करीमैन रज़ियल्लाहु अन्हुमा जिन खे पाराया एतिरे क़दुरु उन्हनि सां मोहब्बत बल्कि एतिरी हद ताणी हज़रत अमीरुल मोमिनीन खिलाफ़त जो दौर आहे अज़ीम मनसब आहे हज़रत अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अंदर कमरे में मौजूद आहे हज़रत अब्दुल्ला बिन उमर संदस पुट ॿाहिरि मौजूद आहे हज़रत
हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु, बाज़ रिवायत में हसन भी अचे थो। बहरहाल ॿिन्ही मज़ा हिकिड़ो आयो जे मूंखे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु जिन सां मिलणो आहे। अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन चयो त बाबा हिन मसरूफ़ आहे। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु पाण में कुझु कचहरी कनि पिया, इन जे करे अंदरि वञण जी इजाज़त कान्हे का। हज़रत हसन या हुसैन वापसि वियो हलियो घर। जेॾीमहिल हज़रत मुआविया ॿाहिरि निकितो त उमर बिन ख़त्ताब सां अब्दुल्ला बिन उमर मिलियो, चई बाबा ही आयो हुयो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह जो लख़्त जिगर हज़रत हसन आयो हुयो, पर उनखे मूं ईअं चई करे जवाबु ॾेई छॾियो आहे, ईअं चई करे जवाबु ॾेई छॾियो आहे, अल्लाहु अकबर कबीरा। उमर बिन ख़त्ताब छा चयो? हा पुट तो सही कयो आहे, न ॿियनि जे लाइ चौकीदार, ॿियनि जे लाइ रुकावटूं, ॿियनि जे लाइ सिक्योरिटी गार्ड थी सघनि था। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फौरन पैगाम मोकिलियो, वञ सोणे हसन खे सॾे आ। जीअं मोटी आयो सोणो हसन गॾु आयो आहे। उमर बिन ख़त्ताब अची विया, सोणा छा ख़बर चार आहे? चए अमीरुल मोमिनीन आयो हुयुसि, पर तुंहिंजे पुट मोटाए छॾियो। चए अब्दुल्ला ॿुध ॻाल्हि, अॼु खां पोइ जॾहिं बि इन्हनि ॿिन्ही शख़्सियतनि मज़ा का बि शख़्सियत अचे, इन्हनि जे लाइ दरवाज़ा खुलियल हुजनि, कॾहिं बि इन्हनि जे लाइ रोक ऐं टोक न कजांइ। इन्हनि जे लाइ आज़ादी आहे, इन्हनि जे लाइ दरवाज़ा खुलिया पिया आहिनि, जेॾीमहिल अचनि हलिया अचनि। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि अची करे पंहिंजी ॻाल्हियूं पेश, एॾी मुहबत, एॾो प्यार ऐं चाहत आहे। अल्लाहु अकबर कबीरा। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो दौर आहे, ख़िलाफ़त जो दौर आहे। हज़रत मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾियनि पिया, जुमतुल मुबारक जो ॾियारो आहे। ख़ुतबो ॾींदे ॾींदे पुछा कनि था, जमायतियो ख़ुतबे में जेके वेठल आहियो, ॿुधायो त नानो ऐं नानी, नानो ऐं नानी, मामो ऐं पुफी, चाचो ऐं मासी जे हिसाब सां हिते केरु आहे तव्हां सभिनी में वेठल जेको सभिनी खां वॾो बुज़ुर्ग आहे? नाने ऐं नानी, मामे ऐं पुफी, चाचे ऐं चाची जे एतबार सां या मासी जे एतबार सां केरु आहे हिते तव्हां में सभिनी में वधीक बुज़ुर्ग वेठल? सभु जवाब ॾियनि था, अमीर असां खां वधीक तव्हां ॼाणियो था। सोणे मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु छा कयो? सोणे हसन रज़ी अल्लाह ताला जो हथ मथे करे मथे करे चवनि था, ॿुधो हाज़रीन, ही उहा शख़्सियत आहे सोणे हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु जिनजी तव्हां जेके बि वेठा आहियो, तव्हां सभिनी जा नाना ऐं नानियूं हिन जे नाने नानी जहिड़ा न आहिनि। हसन जो नानो केरु हुयो ख़बर आहे? हथ खां हथ मथे करे ॿुधायो, ख़बर त पवे, कंहिंखे ख़बर आहे? को त ॿुधाए, हज़रत हसन जो नानो केरु हुयो? ॿुधायो, कोन थो अचे अलाह जा बानो। हज़रत हसन जो नानो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम। हज़रत हसन जी नानी केरु हुई? हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला। केरु आहे तव्हां खां भलोर नाने ऐं नानी जे एतबार सां? हथ मथे करे चयो, हाज़रीन ॿुधो, नानो ऐं नानी जंहिंजा सभ खां वधीक अफ़ज़ल ऐं बहितरीन शख़्सियतूं आहिनि, ऐं उन्हनि जो को फ़र्ज़ंद, को ॾोहिटो जेकॾहिं अज़ीम आहे, उहो सोणो हसन अथव। तव्हांजा नाना नानियूं सभु हिकिड़े पासे, हिन जे नाने नानी जो मुक़ाबिलो न आहे त हिन शख़्सियत जो मुक़ाबिलो किथां थींदो? ॿुधायो भला, तव्हां मां कंहिंजो मामो ऐं मासी आहे कंहिंजो को अहिड़ो वधीक अफ़ज़ल? उहो बि ही हसन अथव, जंहिंजो अल्लाह अकबर कबीरा मामो हुयो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम, जंहिंजो पुट कासिम, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो अज़ीम पुट कासिम हिन सोणे हसन जो मामो हुयो। कासिम जहिड़ो आहे को तव्हांजो मामो? ॿुधायो हिन जी छा इज़त हूंदी, छा अज़मत हूंदी? हाज़रीन ॿुधायो भला, तव्हांजी का पुफी अहिड़ी आहे जेका हिन जी पुफी खां वधीक अफ़ज़ल हुजे? हज़रत हसन जी पुफी उम्मे हानी रज़ी अल्लाह ताला अन्हा। ॿुधायो भला,
ताजी का मासी आए जेका हिन जी मासी का वधीक अफजल हुजे। केडी वडी मोहब्बत आए, केडो वडो प्यार भरियो अंदाज लहजो आ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन्हें हसन सा मोहब्बत उन जे किए पूरे खानदान सा मोहब्बत जो सिलसिलो पे जोड़े। सुनो मुआविया रज़ियल्लाहु ताला अन्हु चे तो हिन जी जेका मासी आहे हजरत बीबी ज़ैनब बिनते मुहम्मद रसूलुल्लाह, हिन जी जेका मासी आहे हजरत बीबी रुकैया बिनते मुहम्मद रसूलुल्लाह, हिन जी जेका मासी आहे बीबी उम्मे कुलसूम बिनते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम। बुधायो आहे तवां जो को नानो नानी आहे, को मामो मासी या पुफी आहे का मासी हिन जे खानदान जे। एडी वडी मोहब्बत, एडो वडो प्यार हुयो उन्हनि शख्सियतन सा। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह से मुखे अवा के कुरान हदीस पढ़ना अहले बैत किराम सा मोहब्बत की तौफीक अता फरमाए। इंशाअल्लाह बाकी हिस्सो अगे जुमे ते न तो ने खां पोइ मथे अगे जुमे ते बयान कंदासूं। आमीन।